अस्सलाम नाज़रीन मेरा टीवी में भलीकार मां मुबशिर सोलंकी ऐं मां आहियां पराशा। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। अमेरिका ईरान मुआहिदे जे वेझो पहुची विया। ईंदड़ 48 कलाकनि में वॾी अॻुवाराई जो इम्कान। अमरीकी वेबसाइट दावा कई आहे त ईरान सां डील लाइ अहम नुक़्तनि ते इतफ़ाक़ थी वियो आहे। ॿिन्ही मुल्कनि विच में हिकु सिफ़े जे मैमू ते जल्द सयूं करण जा इम्कान आहिनि। वेबसाइट जी रिपोर्ट मूजिब ईरान ख़िलाफ़ पाबंदियुनि जो ख़ात्मो एटमी प्रोग्राम ते ॻाल्हियूं उन मुआहिदे जो हिसो आहिनि। ईरान जा अरबें रुपयनि जा मंजमन पैसा जारी करण बि उन मुआहिदे में शामिल आहिनि। मुआहिदे तहत ॿई मुल्क रमज़ में सामुंडी जहाज़नि जी अच वञ तां पाबंदी ख़त्म कंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पाकिस्तान ख़ते में अमन लाइ कोशिशूं करे रहियो आहे। यकीन आहे त अमरीका ऐं ईरान विच में ॻाल्हियूं जल्द अमन में तब्दील थींदियूं। इस्लामाबाद में बैनुल अक़वामी पैगाम इस्लाम कॉन्फ्रेंस के ख़िताब कंदे वज़ीर आज़म वधीक चयो आहे त अमरीका ऐं ईरान पाकिस्तान जी दावत ते ॻाल्हियुनि लाइ इस्लामाबाद पहुता। 1979 खां पोइ पहिरियों भेरो अमरीका ऐं ईरान विच में सिधियूं ॻाल्हियूं करायूं। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर ऐं नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार उन्हनि ॻाल्हियुनि में अहम किरदारु अदा कयो। अमरीकी सदर हुरम्स में फाथल जहाज़ कढण वारो प्रोजेक्ट फ्रीडम रोके छॾियो। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त प्रोजेक्ट फ्रीडम पाकिस्तान ऐं ॿियनि मुल्कनि जी दरख़्वास्तुनि ते मुअत्तल कयो वियो आहे। ॾिसंदासीं त हतमी मुआहिदो थी सघे थो या न। पंहिंजे बयान में अमरीकी सदर वधीक चयो आहे त ईरान जी नाकाबंदी पूरी ताक़त सां जारी रखंदासीं। ईरान सां हतमी मुआहिदे ते पहुचण लाइ वॾी अॻुभराई थी आहे। ईरान ख़िलाफ़ मुहिम में शानदार फ़ौजी कामयाबी हासिल कई वई आहे। अमेरिका जे परॾेही वज़ीर मार्को रूबियो चयो आहे त ऑपरेशन एपिक फैबरी मुकमल थी चुको आहे। ऑपरेशन जा मक़सद हासिल करे वरिता आहिनि। असीं अमन जे रस्ते खे तरजीह ॾींदासीं। पंहिंजे बयान में मार्को रूबियो वधीक चयो आहे त सदर ट्रंप मुआहिदो चाहे थो पर अञा ताईं ईरान उहो रस्तो इख़्तियार नाहे कयो। असीं का नई सूरतहाल पैदा थियण मां ख़ुशि न आहियूं। ईरान जे परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची जी चीनी हममनसब वांग यी सां मुलाक़ात। चीनी परॾेही वज़ीर अमरीका इसराइल जे ईरान ख़िलाफ़ जंग खे गैर क़ानूनी करार ॾेई छॾियो। वांग यी चयो आहे त विच ओभर फ़ैसिला ते मोड़ ते बीठल आहे। इलाइक़ाई इस्तेहकाम लाइ जामे जंगबंदी ज़रूरी आहे। हुरमुज़ खोलण वारो ऑपरेशन मुअत्तल करण वारे ऐलान ऐं ईरान डील में अॻुभराई जे इम्कान बैदि एशियाई स्टॉक मार्केटनि में बहितरी। पाकिस्तान स्टॉक मार्केट में कारोबार की शुरुआत में इंडेक्स में 150 सैकड़ो इजाफो। 100 इंडेक्स 2700 पॉइंटन के इजाफे से 1,57,500 पॉइंटन की सतह ते पहुंची वियो। कोरियन शंघाई हांगकांग और भारतीय स्टॉक मार्केट में भी मस्बत रुझान। तेल कीमतन में बिलात। WIT 100 ॾहाई $6 फी बैरल में विकिरो। ब्रेंट कचो तेल $108 फी बैरल की सतह ते अची वियो। सदर सेनेट ऐं क़ौमी असेंबली जो इजलास तलब करण की मंजूरी ॾेई छॾी। सेनेट जो इजलास सुभाणे क़ौमी असेंबली जो इजलास 11 मई ते थींदो। सिंध में एक ही ॾींहुं दौरान ॿिनि धारदार वाक़िअनि में ॿिनि नौजवाननि गुरबत ऐं बेरोज़गारी खां तंग अची आपघात करे छॾियो। डिगड़ी जे ॻोठ कुंभ में अहमद खान नुआनी ज़हरीली दवा पीअण तां आंदो। जोही में नौजवान शान थईम घर अंदर फाहो खाई ख़ुदकशी करे छॾी। चंबड़ वेझो नौजवान माजिद आरिशद पाण मथां फायर करे आपघात की कोशिश। लाड़काने में नौजवान असद खुआवर शादी न कराइण सबब जहरीली दवा पी छॾी अस्पताल दाख़िल। हैदराबाद में जवाबदार मुबैना तौर घरवारी के गोलियों हणी कत्ल करे छॾियो। 3 नंबर तलाउ वारे इलाइक़े में नारी महनूर मक्सी बेदर्दी सां क़त्ल। वाक़े बाद जवाबदार मुड़ुस फरार। पुलिस एवज़े में 2 ॼणनि खे हिरासत में वठी छॾियो। क़त्ल थियल नारी जे वारसनि जो चवणु आहे त आइस जे डीलर ऐं मवाली मुड़ुस बिलाल खान संदन नियाणीअ खे पिस्टल जो फायर करे बेगुनाह क़त्ल कयो आहे। जवाबदार ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे खेनि इंसाफ़ फराहम कयो वञे। अवामी तहरीक सरबराह रसूल बख्श पलीजे ऐं हारी अॻवान शहीद फाज़ल राहू जो वेझो साथी ऐं सीनियर सियासतदान सैयद आलम शाह लानाणो करे वियो। सैयद आलम शाह डिघो अरसो अलील रहण बैदि दम धणी हवाले कयो। आलम शाह सिंध जे हक़नि लाइ जदोजहद में अॻुभरो रहियो। MRD तहरीक में अहम किरदारु अदा कयो। केतिराई भेरा जेल जूं सख़्तियूं बर्दाश्त करण बावजूद असूलनि ते क़ाइम रहियो। मटियारी में आलियुनि अखियुनि सां तदफीन। जनाज़े नमाज़ में क़ौमी अवामी तहरीक सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजे ॿियनि जी शिरकत।